डोकरी में चन्ना पुल भरसां नई ठहंदड़ शराब जे गुत्ते ख़िलाफ़ जमीयत उलमा इस्लाम तरफ़ां तालका डोकरी जे अमीर हाफ़िज़ मोहम्मद उस्मान जत्याल जनरल सेक्रेटरी मुफ्ती नसीर अहमद भुट्टो जी अॻवाणी में जामे मस्जिद सिद्दीक़ अकबर खां हैदर चौक डोकरी ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में चैम्बर ऑफ कॉमर्स डोकरी जे सदर अब्दुल वाहिद जैसर, मज़हर अली लाल SUP जे अॻवान साबिर हुसैन जरवार समेत जमीयत उलमा इस्लाम जे कारकुननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तालके डोकरी समेत सॼो लाड़काणो मंशियात जो गढ़ बणिजी चुको आहे। हिते अॻ में ई हेरोइन, चरस, भंग, अफ़ीम सरेआम विकिरो थी रहियो आहे। हाणे डोकरी चन्ना पुल भरसां शराब जो गुत्तो खोले रहिया आहिनि, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। असांजे नौजवान नस्ल खे तबाह कयो पियो वञे, तव्हांजे नौजवान नस्ल जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। हिननि DC लाड़काणो SSP लाड़काणो खां मुतालबो कयो त डोकरी शहर मां शराब जे गुत्ते जी परमिशन रद्द करे बंदि कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।